शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी ॿिनी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। दोस्तो हसीना बेगम जो आख़िर एंड कयो वियो, इहो ड्रामो ख़तमु थियणो हुयो, उहो सीन हुयो। बहरहाल हसीना बेगम जी कहाणी कोन वधायूं, हिते ख़तमु कयूं। ऐं हिते जेको आहे जाबिर ऐं जेको कासिम इन खे मारियो आहे, इहो जेको आहे न हिकिड़ो ग़लती बि कई वई आहे। छो त पहिरियों कासिम हिते हसीना जी मिल्कियत पंहिंजे नाले कराई आहे या उन खां अकाउंट में ट्रांसफ़र कराया, शेयर कराया, पोइ इन खां धोखो करे गोली हणिया, पोइ उहा कहाणी ज़बरदस्त ठही वञी आहे। पर उहो ॾेखारियो कोन, जंहिंजे करे कासिम इन खे मिल्कियत जे करे खयो हुयो, जान छॾाई हुई हसीना जी। बहरहाल उन खे हिते मारे धुपी कई। हाणे इन जे कट सांवल ऐं चाकर वारा लॻल आहिनि। ऐं ॿियो इहो तव्हां ॿुधाईंदो हलां, अचण वारे एपिसोड में काफ़ी अहिड़ा सीन ईंदा जीअं अकबर खान विच में आयो, चाकर खान जो दुश्मन, ऐं चाकर खान अकबर खान जे अॻियां ॿार लॻे पियो। छो त ज़ुल्फ़िकार बुर्दी खे करेक्टर वॾेरो वारो ठहंदो आहे, ऐं जेको चाकर खान यानी इरफान शेख खे सिर्फ़ु टपोरी वारो, लाठण वारो या साइड हीरो वारो करेक्टर ठहंदो आहे, वॾेरे जो करेक्टर हिन खे न आहे ठहंदो। पर चाकर खान जेको आहे अकबर खान जे अॻियां हिकु नंढिड़ो ॿार पियो लॻे, ऐं हिते भारी लॻे पियो चाकर खान जे मथां अकबर खान, ऐं फिको फिको लॻे पियो चाकर खान। बहरहाल अचण वारा एपिसोड त उहे धमाकेदार ज़बरदस्त थियण वारा आहिनि।